मुंहिंजी झोपड़ी कखनि पननि जी साब किरी पई। खेड़ा वेझो बरसात सबब ॻोठाणे जो घर किरी पवण सबब खुले आसमान हेठि वेठल, संदसि कंहिं वाहर न कई। खेड़ा वेझो ॻोठ वारे उजण में गुज़िरियल 2 ॾींहं अॻु पियल तेज़ तूफ़ानी बरसाती वसकारे सबब पोरियत ॻोठाणे गुलाम कासिम उजण जो कचो कखाऊं घर किरी पट थी वियो। हू बरसात सबब घर पट थी वञण सबब हू खुले आसमान हेठि वेठल आहे। इन्हीअ हवाले सां बरसात मुतासिर पोरियत गुलाम कासिम उजण मीडिया वारनि सां ॻाल्हाईंदे चयो त मां हिकु ग़रीब मिसकीन पोरियत आहियां। बरसात सबब मुंहिंजो घर किरी पियो आहे। बचड़नि समेत खुले आसमान हेठि वेठल आहियां। घर तामीर कराइण जेतिरी सघन आहे। बरसात मुतासिर पोरियत ॻोठाणे सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह, तक जे MNA सैयद जावेद अली शाह, MPA नईम अहमद ख़ान कर्ल ऐं डिप्टी कमिश्नर खैरपुर खां मुतालबो कंदे घुर कई त घर तामीर कराए ॾिनो वञे। सिंध एक्सप्रेस न्यूज़।